يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا محمدا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحبه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ويدعو الإنسان بالشر دعاءه بالخير وكان الإنسان عجولا وجعلنا الليل والنهار آيتين فمحونا آية الليل وجعلنا آية النهار مبصرة لتبتغوا فضلا من ربكم ولتعلموا عدد السنين والحساب وكل شيء فصلناه تفصيلا وكل إنسان ألزمناه طائره في عنقه ونخرج له يوم القيامة كتابا يلقاه منشورا اقرأ كتابك كفى بنفسك اليوم عليك حسيبا من اهتدى فإنما يهتدي لنفسه ومن ضل فإنما يضل عليها ولا تزر وازرة وزر أخرى وما كنا معذبين حتى نبعث رسولا وإذا أردنا أن نهلك قرية أمرنا مترفيها ففسقوا فيها فحق عليها القول فدمرناها تدميرا وكم أهلكنا من القرون من بعد نوح وكفى بربك بذنوب عباده خبيرا بصيرا من كان يريد العاجلة عجلنا له فيها ما نشاء لمن نريد ثم جعلنا له جهنم يصلاها مذموما مدحورا ومن أراد الآخرة وسعى لها سعيها وهو مؤمن فأولئك كان سعيهم مشكورا كلا نمد هؤلاء وهؤلاء من عطاء ربك وما كان عطاء ربك محظورا انظر كيف فضلنا بعضهم على بعض وللآخرة أكبر درجات وأكبر تفضيلا لا تجعل مع الله إلها آخر فتقعد مذموما مخذولا اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحبه ही कुरान करीम अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात जी हिदायत ऐं कामयाबी लाइ मोकिलियो। को बि इंसान हिन क़ुरान खां सवाइ कामयाब थिए दुनिया ऐं आख़िरत में इज़त हासिल करे नामुमकिन आहे। जेकॾहिं कंहिंखे दुनिया जी इज़त खपे आख़िरत जी इज़त खपे त क़ुरान सां ताल्लुक़ रखे ॿिन्ही जहाननि जी इज़त मिले। फ़इन्नल इज़्ज़त लिल्लाह व लिरसूलिही वलिल मोमिनीन बेशक इज़त अल्लाह जी आहे अल्लाह जे रसूल जी आहे इज़त आहे ईमानदारनि जी जिन जो क़ुरान ते ईमान आहे। इन खां सवाइ बि इज़त आहे ई कान का। दुनिया हुनखे भले इज़त वारो चवे दौलत वारो चवे बख़्त वारो चवे
मगर जंहिं शइ सां हुनखे तारीफ़ कई अथनि उहा आहे दौलत, उहा आहे मिल्कियत, उहा आहे सिहत, उहो आहे वक़्त। इहे सभु शयूं ज़ाइल थींदड़ आहिनि, गुम थींदड़ आहिनि। वल बाक़ियात सालिहात, अलाह ताला फरमाए थो त रहण वारियूं आहिनि नेकियूं। दौलत नेकी न आहे, हुस्न जवानी नेकी न आहे, मिल्कियत नेकी न आहे। जेकॾहिं इहा सालिहात हुजे हा, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मच्छर जे पर जेतिरी इज़त जेकॾहिं इन्हनि शयुनि खे अलाह वटि हुजे हा त काफ़िर खे हूंद न ॾिए हा। हितां इहा साफ़ ॻाल्हि थी पई त जेका शइ काफ़िर खे मिले थी पोइ उहा मुस्लमान खे मिले त मुस्लमान पंहिंजी इज़त जो बाहिस सम्झे त पोइ अॻ में काफ़िर इज़त वारो आहे ख़ुदा। हालांकि केरु चवंदो त हुजे बि काफ़िर हुजे बि ख़ुदा वटि इज़त वारो, इन में त इतफ़ाक़ आहे न। त काफ़िर इज़त वारो ख़ुदा वटि हुजे नामुमकिन आहे। यहूदी इज़त वारो, नसारो इज़त वारो, ग़ैर मुस्लिम इज़त वारो, जहिड़े बि क़िस्म जो हुजे, जहिड़े बि अक़ीदे वारो हुजे ग़ैर मुस्लिम, अलाह वटि इज़त वारो न आहे। पोइ जॾहिं न आहे त उन्हनि वटि जेका दौलत आहे, जेका मिल्कियत आहे, जेका इज़त आहे, जेका हिमत आहे, जेको वक़्तु आहे, जेको हुस्न आहे, जेका जवानी आहे, उहा इज़त वारे खे त कान मिली। चइबो त उहा इज़त जो बाहिस न आहे। तॾहिं त अलाह ताला वटि काफ़िर बि आहे ऐं ज़लील बि आहे। एतिरनि शयुनि जे हूंदे ख़ुदा हुनखे ज़लील रखियो आहे, तंहिंजी माना त इहे सभु शयूं इज़त वारियूं न आहिनि। कंहिं बि मुस्लमान खे जेकॾहिं इहे शयूं हुजनि ऐं पाण खे इज़त वारो सम्झे, एतिरो ग़लती थो करे। बिरादरान इस्लाम, रब ताला तव्हांखे असांखे क़ुर शरीफ़ सां ताल्लुक़ ॾिए। हीउ अलाह जो क़ुर ॾाढो वॾो क़ुर आहे, ॾाढो वॾो क़ुर आहे। हिन जी एॾी इज़त आहे, हिन जी एॾी इज़त आहे। अलाह ताला जो फरमाए बल बहर यमुद्दहु सबअतु अबहुर, समुंड खे बणायो मस। नबी ॿुधाए कुल कान अल बहरु मिदादल कलमात रब्बी लनफदल बहरु क़ब्ल अन तनफद कलमात रब्बी वलौ जिना बिमिस्लिही मददा। नबी ॿुधाइनि त हिन क़ुर शरीफ़ खे, हिन क़ुर शरीफ़ जे फैज़ खे ऐं जेको अलाह जा कलमात आहिनि उन्हनि खे लिखण जे लाइ तव्हां समुंड खणी मस ठाहियो। पर 7 समुंड ॿियूं बि अहिड़ियूं 7 कुपड़ियूं मिलायोसि। मस जूं कुपड़ियूं 7 ॿियूं बि, हिकिड़ी कुपड़ी जुदा, 8 कुपड़ियूं, हर हिकु समुंड जहिड़ी हुजे, उहा मस हुजे। ऐं वण दुनिया जा सभु कलम, अलाह ताला तो फरमाए त सारी दुनिया जा वण कलम करियो, 7 समुंड स्याही बणायो ऐं पोइ बि लिखो मां नफ़िदत कलमातुल्लाह, अलाह जा कलमात न खुटंदा। एॾी अलाह तबारक व तआला अणखुट शइ असांखे ॾिनी आहे। हीअ आहे क़ुर करीम। ऐं सम्झ में आयो त मोमिन जो दर्जो अणखुट आहे। जेका एॾी शइ जो मिलियसि अणखुट त पाण बि अणखुट चइबो न, हिन जी इज़त बि अणखुट आहे न, हिन जो दर्जो बि अणखुट आहे न। अलाह ताला क़यामत में फरमाईंदुसि इक़रा वर्तक, मोमिन तूं क़ुर पढ़ो ऐं वञ चढ़ो। जेतिरो वणे क़ुर पढ़ो ओतिरो वञ चढ़ंदो, जेतिरो क़ुर पढ़ंदो ओतिरो चढ़ंदो। क़ुर खुटण वारो न आहे, तंहिं करे मोमिन जो दर्जो बि खुटण वारो आहे। इहो एॾो क़ुर अलाह तबारक व तआला खे ॾियणो हो। कंहिंखे ॾिए? काइनात ते जॾहिं नज़र कयईं त हिकिड़े पासे रूहानियात ई रूहानियात, निजा मुक़दस मलाइक, जिन खे अलाह जे हिन फर्श खां वठी अर्श ताईं का बि शइ न खपंदी, रुगो अलाह जे ज़िक्र ते गुज़ारो। युसब्बिहून हौलल अर्श व यहमिदूनहु, अर्श जे चौधारी तस्बीह पढ़नि ऐं उनजी तारीफ़ कनि। मलाइकनि जी इहा सूरत। अतत समा व हक़ुहा अन तइत मा मिन शिबरिन इल्ला व अलैहि मलकुन साजिद। फरमायो मेराज जे राति मां ॾिठो आसमान पियो चीकट करे, जीअं वॾो बोझ पइजी वेंदो आहे पाखड़े ते, उठ जे मथां पोइ चीकट कंदो आहे। गिराठ वांदी न हुई जंहिंमें मलक सजदे में पियो आहे। फरमायो त आसमान एॾो भरियो पियो। हेॾी वॾी मख़लूक अलाह जी इबादत थी करे, पर क़ुर उन्हनि खे वरी बि न ॾिनई। क़ुर जे ॾियण लाइक़ु न हुया। छाकाणि त जेकर मलक सगोर खे दावत ॾिजे त क़ुर शरीफ़ जे हिन आयत ते अमल करे, मलक अमल न कंदो। चइबो फंकिहु मा ताब लकुम मिन निसाए मसना व सुलास व रुबा व इन खिफ्तुम अल्ला तादिलु फवाहिदा। रब ताला क़ुर पाक में फरमायो त
हिकु ॿ औरतूं शादी करियो, टे औरतूं शादी करियो, 4 बि शादी करियो। इन ख़िफ़्तुम अल्लाह तादिलू, पर जेकॾहिं तव्हांखे ख़ौफ़ आहे तादिल न कंदव, ज़ुल्म कंदव इन्हनि जे विच में, फतज़रूहा कल मुअल्लक़ा, हिकिड़ी खे लड़काए छॾींदव अहिड़ीअ तरह सां जो ॼण त छड़ी बि न आहे जो ॿियनि शादी करे सघे, न वरी मुड़ुस वारी आहे जो मुड़ुस वारी हालत हुजे, ईअं न कजो। औरतुनि सां इंसाफ़ रखिजो। फरमाए जेको पंहिंजे औरतुनि सां इंसाफ़ न रखंदो क़यामत ॾींहुं अधु माण्हू थी कंदो। अखि हिकिड़ी वयल, नक जो पासो वयल, वात हिकिड़ो वियल, हथ ॿांह सुकल, जंघ सुकल, अहिड़ो थधो क़यामत ॾींहुं 50,000 साल ईअं हूंदसि। क़यामत में उथण खां सदा। हाणे सुवाल आहे त 2 शादी करियो, 3 शादी करियो, 4 शादी करियो, पर जेकॾहिं ख़ौफ़ अथव बेइंसाफ़ी जो त पोइ हिकिड़ी शादी करियो। पोइ तव्हां हिकिड़ी शादी करियो। इहो अलाह तबारक व तआला ॿधो कानून। हाणे मलक सगोर कंहिंखे चइजे साईं अचो त तव्हांखे शादी करायूं हिते कंहिं सुठे ख़ानदान में, जिब्राईल अलैहिस्सलाम खे या कंहिं ॿिए बुज़ुर्ग खे, शादी कंदा? हुननि वटि त जिन्स ई कान्हे, न मुज़कर न मुंस। अलाह हुन ते ठपो ई कोन मारियो आहे नरमादीअ जो। बसि ईअं पैदा थियल नूर में जा हिकिड़ी मख़लूक आहे, न खाइनि न पीअनि, न गर्मी न सर्दी, न मर्द न बीमारी, न नंढा न वॾा। हमेशह अलाह ताला हिकु ॾींहुं पैदा करे छॾिया अथनि। मौत जो हाली त सुवाल कोन्हे, फना थींदा हली आख़िर ज़माने में। हीअ आहे मलकनि जी कैफ़ियत। इन्हनि खे अलाह तबारक व तआला ईअं पैदा कयो आहे, न नसल न का ॻणती न का ॻाल्हि। हाणे इन्हनि ॾे क़ुर शरीफ़ जो अचे त आयत ते अमल कोन कनि न, त पोइ क़ुर शरीफ़ हिन कीअं वञे? जॾहिं आयत ते अमल न कयो त ॼण क़ुर ते अमल न कयो। जे क़ुर ते अमल न कयो त क़ुर उनजो न चइबो न। ॻाल्हि आहे इहा असली, वॾो मसइलो आहे ॾाढो। मलाइका बि क़ुर शरीफ़ जी ॼाण जहिड़ा न थिया। अलाह ताला जो फरमाए इन्ना अरमानत अला समावात वल अर्द वल जिबाल फअबैना यहमिलनहा वअशफक़न मिनहा फहमलहा अल इंसानु इन्नहु कान ज़लूमन जहूला। रब ताला फरमाए त असां मोकिलियोसीं अमानत खे आसमाननि ॾांहुं, जबलनि ॾांहुं, ज़मीन ॾांहुं, सभिनी इनकार कयो, ड्रिना न खयाऊं, इंसान हिनखे खयो। अलाह त फरमाए त ज़लूम जहूल हो लियुअज़िब अल्लाहु अल मुनाफ़िक़ीन वल मुनाफ़िक़ात वल मुशरिकीन वल मुशरिकात। अलाह ताला क़ुर मोकिलियो पोइ इंसाननि ॾे, इंसान चयो साईं मूंखे ॾिजो, मां खणंदुसि, छो त इहो ज़लूम जहूल हो। अलाह तबारक व तआला मुनाफ़िक़नि ऐं मुनाफ़िक़ मर्दनि ऐं औरतुनि खे अज़ाब ॾियण लाइ, मुशरिकनि मर्दनि ऐं औरतुनि खे अज़ाब ॾियण लाइ अलाह ताला फ़ैसिलो करे छॾियो ऐं क़ुर शरीफ़ मोकिलियईं। पोइ इंसान ज़ात ॾे जो हिन चयो साईं मूंखे ॾे इहो क़ुर। इंसान घुरी वरितो आहे क़ुर। अलाह रब क़ुर थो फरमाए। मालूम थियो त हिन खे अमल जी ताक़त हुई। जबलनि बि न, आसमान बि न, ज़मीन बि न, हैवानात इहे ज़मीन में अची विया, सोन चांदी जवाहिर इहे पथरनि जबलनि में अची विया, सिज चंड सितारा आसमान में अची विया। इन्हनि सभिनी नाबिरी वारी चयोसीं क़ुर सां गुज़ार। इंसान चयो मां खणंदुसि। भला जानवर क़ुर ते अमल नथा करे सघनि छो? जीअं मलाइका न करे सघियो त जानवर छो न कनि? उन्हनि त नरमादी बि आहे, सभु कुझु आहे। अलाह तबारक व तआला हुकुम ॾिनो त हे हराम शयूं इस्तेमालु न कजो। हललकुम तय्यिबात व हर्रम अलैकुमुल ख़बाइस, तव्हां ते पाक शयुनि खे हलाल कयईं, ख़बीस गंदनि शयुनि खे हराम कयईं। हाणे इहो हुकुम जो गॾु ॾे मोकिलिजे, गॾु खे गाह बि खारायो, पाणी बि पीआरियो सुठो, वरी छॾींदोसि गंद में बीठो हूंदो, उते लाइन में किनो बीठो खाईंदो, वरी पाणी बि नालीअ जो किनो ॿाहिरि जेको निकिरंदो आहे मोटरागो घरनि में उहो बीठो पीअंदो। हाणे इन खे जो चइजे त हीअ क़ुर जी आयत थी थो ॾे, अलाह फरमाए थो त पाक शइ इस्तेमालु कजांइ, हलाल खाइजांइ, गॾु अमल कंदो? गॾु ते बि क़ुर कोन आयो। हैवान ॾे मतिलबु त ज़ात हैवान ॾे न आयो क़ुर। आख़िर क़ुर शरीफ़ हाणे ख़ुदा करे काॾे? अथसि बि सही पाण वटि रखियो, क़ुर शरीफ़ करे काॾे? वॾो मसइलो थी पियो। रब ताला खे मख़लूक पैदा करणी पई रुगो क़ुर जे लाइ ख़ासि, त जेका हिन क़ुर ते अमल करे। पोइ अलाह ताला इंसान ज़ात खे पैदा कयो। फरमाई त इन जाइलुन फिल अर्द ख़लीफ़ा, मलाइकनि खे चई त मां तो ख़लीफ़ो पैदा करियां। क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़सिदु फ़ीहा व यसफ़िकु दिमा, साईं तूं अहिड़ो तो ज़मीन में पैदा करे पंहिंजो ख़लीफ़ो जेको रतो छाण करे, खून फ़साद करे। रब ताला फरमाए इन्नी आलम मा ला तालमून, मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर कान्हे। हुननि ॾिठो जिन्ननि ऐं मलाइकनि खे। रब ताला फरमाए त मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर कान्हे का। पोइ आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयईं, हवा हुनजे पासे में पैदा कयईं, हितां हलियो नसल। रब ताला आदम अलैहिस्सलाम खे फरमायो त अंबे हुंबिया, इन्हनि ॻाल्हियुनि जा असांखे नाला ॿुधायो।
कि इस्मा अलाह ताला जा के अस्माल हुस्ना हुया कहिड़ियूं ॻाल्हियूं उन्हनि न ॿुधाए सघियो। आदम अलैहिस्सलाम खां पुछे आदम अलैहिस्सलाम सभु ॿुधाए वियो। तंहिं ते मलाइकनि चयो सुभान कला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब तुंहिंजी ज़ात पाक आहे, असांखे एतिरो इल्म आहे जेकी तो सेखारियो। तूं अलीम हकीम आहे, तूं वॾे इल्म वारो वॾे हिकमत वारो आहे। तो पंहिंजे ख़ासि दानाई ऐं पंहिंजे कमाल कुदरत सां इंसान ज़ात खे लाइक़ु करे पैदा कयो आहे जो इहो अलाह ऐं अलाह तुंहिंजी फर्म बरदारी करे। इंसान क़ुर शरीफ़ जे अमल लाइ आयो। अलाह ताला फरमाए त फइन्नहु नज़लहु अला क़ल्बिक, एॾो वॾो वेकिरो तमामु गहरो घणो वॾो क़ुर इहो अलाह ताला मोकिलियो नबीअ जे क़ल्ब ते। फरमाए अलम नशरह लक सदरक, नबी ॾिस मां सीनो तुंहिंजो केॾो खोलियो। हिकिड़े शख़्स जो थियो यानी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो अलाह तबारक व तआला एॾो कयो। हाणे असां मुस्लमाननि जिन माण्हुनि ईमान आंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, तंहिंजी माना त पंहिंजे कल्ब जो कुंडो एॾे वसीअ कल्ब सां अटकायोसीं, तार ॻंढिजी पई ईमान जे असांजे नबीअ जे कल्ब सां। अलाह ताला फरमाए थो आमन रसूल बिमा उनज़िल इलैहि मिन रब्बी वल मुमिनून कुल्लुन आमन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिन रुसुलिही व क़ालू समिअना व अताअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। आमन रसूल, रसूल ईमान आंदो बिमा उनज़िल इलैहि मिन रब्बी, जंहिंखे रब जे तरफ़ां नाज़िल थियो सुन ते ईमान आंदे। क़ुर ते ईमान रसूल जो आहे पहिरीं। वल मोमिनून, ऐं मोमिननि बि ईमान आंदो। सभु चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मोमिननि बि ईमान आंदो। रसूल जो ईमान, मोमिननि जो ईमान, कुल्लुन आमन बिल्लाह, सभिनी ईमान आंदो अलाह ते ऐं मलाइकनि ते ऐं किताबनि ते ऐं रसूलनि ते। चयो ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिन रुसुलिही, सभु रसूल हक़ जा आहिनि, कंहिंखे फ़र्क़ु न कंदासीं त हे सचो या कूड़ो। सभु रसूल जेके अलाह जा गुज़रिया आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में रसूल जेके आहिनि सभु सचा आहिनि। सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीयीन, आख़िरी नबी सभिनी जो। हीअ आहे ईमान। इहो ईमान मोमिन खे थियो, माना हिन जे कल्ब जी तार नबीअ जे कल्ब सां ॻंढी पई। हे बल्ब तव्हां वटि हिते ॿरनि था, इन्हनि जी तार हलंदे हलंदे वञी थी ॻंढिजे सखर वारे पावर हाउस सां, तॾहिं हिते ॿरनि था। अहिड़ी तरह तव्हांजे कल्बनि में, असांजे कल्बनि में जेको ईमान आहे, इहो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कल्ब सां तालुक जे करे आहे। असां मोमिन जो आहियूं त इन जे करे मोमिन आहियूं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान आहे, ऐं असांजे कल्बनि में उन ईमानदार नबीअ सां तालुक रखियल आहे। जीअं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो फर्मा बरदार थी, असां बि चयो त साईं असां बि तो वांगुरु पंहिंजे रब जा फर्मा बरदार थींदासीं। ईमान जी माना इहा आहे कि न का बि? हा न, असां सभिनी जो ईमान अहिड़ो आहे कि न को ॿियो ईमान आहे? हा, पोइ जॾहिं इहो ईमान आहे त हाणे नबीअ वटि जेको हलाल सो असां वटि हलाल, नबीअ वटि जेको हराम सो असां वटि हराम, नबीअ वटि जेको जाइज़ सो असां वटि जाइज़, नबी वटि नाजाइज़ असां वटि नाजाइज़, नबी वटि इज़त वारो असां वटि इज़त वारो, नबी वटि जेका शइ बेइज़ती असां वटि बेइज़ती। हीअ आहे असांजो ईमान। दुआ करियो अलाह तबारक व तआला असांखे तव्हांखे पंहिंजे ईमान ते मज़बूत रखे। हदीस पाक में थो अचे, बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे त यहूदियुनि खे आलम अचे वाइज़ नसीहतूं कंदा हुआ ऐं हुननि खे ॻाल्हियूं अलाह जी ॿुधाईंदा हुआ, ऐं यहूदी रोज़मरा बेफ़ाननि में हलंदा वञनि। पोइ उहे आलम जो अचनि उन्हनि वटि, उन्हनि सां गॾु खाइनि पीअनि, उन्हनि सां शादियुनि गमियुनि में गॾु, उथण वेहण में गॾु, मामलात में गॾु, ऐं हुननि खे वाइज़ में ॿुधाइनि, नसीहत में ॿुधाइनि, हक़ जी ॻाल्हि में ॿुधाइनि। ईअं पिया कनि, पर हुन सां उथी वेठी में बि गॾु हलंदे हलंदे उन्हनि जे कल्बनि जे मथां एॾी मोहर मारिजी वई जो पंहिंजो उन्हनि जो बि जेको कल्ब हो सो कारो थी वियो। पोइ पाण बि बेफ़रमानी करण लॻा, उन बेफ़रमान सां गॾु उथण वेहण जे करे, ॻाल्हाइण ॿोलाइण जे करे ऐं रस्मनि रवाजनि में गॾु शामिल हुजण जे करे। हालांकि क़ुर बि पंहिंजो तौरात बि हुनखे ॿुधाईंदा हुआ, हक़ ते बि हूंदा हुआ, पर पोइ उन नखल नतुर्क में यफ़जुरुक जे मसइले में कमज़ोर थी पिया। नखलो नतरुक में यफ़जुरुक जी माना छा आहे? फितर में पढ़ी त दुआ दुआ कनू तुने में अखर था अचनि, नखलओ व नतरुक में यफ़जुरुक, ए अलाह खला था कयूं इखलाअना अलैक फइन्नक बिलवादिल मुक़द्दस तुआ। ए नबी मूसा अलैहिस्सलाम, तू पाक वादी में आयो आहे, जुती पेरनि में कढी उछिल, पटे उछिल फिट करे चिबड़े। माना असां पटे था कढूं पंहिंजे उन तालुक खे जंहिं माण्हुनि जो असां सां तालुक आहे। जे पुटु आहे त पुट, जे ज़ाल आहे त ज़ाल, जे भाउ मिटु आहे त मिटु, को माण्हू नखल व नतरुक ऐं छॾे था ॾियूं मैं यफ़जुरुक जेको तुंहिंजी बेफ़रमानी करे। इहो वितर में पढ़ो था की न? पोइ ख़ुदि जो अंजाम ॾींहं जो वरी टोड़े छॾे। इहो छा? आख़िर ईमान जो फ़ैसिलो त इहो ई आहे जेको मां अर्ज़ु कयो तव्हांखे, जेको तव्हां पाण था चओ।
त जंहिंखे नबीअ जाइज़ कयो असां जाइज़ कयूं, जंहिंखे नबी हराम कयो हुनखे हराम कयूं, नबीअ जंहिंसां छिनो असां छिनो, नबीअ जंहिंसां ॻंढियो त वॾो मसइलो नखल नतरुक में यफजुरु ऐं वरी पोइ साॻियो यहूदियुनि वारो मसइलो मामलात बि ॻंढिया छा कयो बिरादरी आहे, छा कयो तालुक आहे, ईअं त न थी वियो। जॾहिं तव्हांजो असांजो क़ुर सां तालुक आहे, जॾहिं तव्हां असांजो नबीअ सां वास्तो आहे, नबी औला बिल मोमिनीन अज़वाज उम्महात घर वारियूं असांजूं माहिर थी पयूं, नबी असांजो अॿे खां बि वधीक वेझो रिश्तेदार थी, मिटी असांजी मज़बूत थी वई, क़ुर असांजो तालुक आहे नबी असांजे विच में, अलाह असांजे विच में, हेॾे वॾे अहदनामे ऐं तालुकात खां बाद वरी साॻियो उहो असां कमज़ोर करे विझूं, पंहिंजो कयूं, क़ुर पोइ हिते हटायूं, इहो छा आहे? जंहिं माण्हू जे लाइ पक आहे हिन ॻाल्हि जी त हे ज़ानी आहे, ज़िना में आयो आहिनि। हिकु दफ़े हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला मिंबर ते बीठो पंहिंजे ख़िलाफ़त जे दौर में, मिंबर ते बीही ऐं पोइ हयादार हो ॾाढो सख़्तु, एॾो हयादार जंहिंजी हद न आहे, सो यतर शइ ज़िना में आयो आहिनि, अखियुनि में ज़िना पई थिए, बेज़ारी थी। हालांकि एॾो दौर ऊचो दौर असांखे दिलचस्पी कई हूंदी, टेड़ा माण्हू त हुया अरमाने में आहिनि, त साहिब अकराम खे एतिरे क़दुरु बेज़ारी हूंदी, बेफ़रमान खां एतिरे क़दुरु परहेज़ हूंदी हुई। हिकिड़ो सहाबी सगोरो चए थो त इहा खजूर जी खोखड़ी खणी आंगुर सां हीअं फिंड कंदो छिले करे नौजवान खे थो चवे, हुन ॿुधाए बि पाक जी फरमायूं त इहा शिकार त कोन कंदी आहे, इहा खोखड़ी छिले माण्हू किथे बि खणी हणे त बि शिकार न थींदी, झिरकी बि न वरंदी, बेकार आहे। खोखड़ी जो निशान चुटणु फिंड कसां कंहिंजो को ॾंदु भञी विझे, को भरिसां वेठो रहे अखि नुक़सान करे विझे, बाक़ी जो शिकार करे झिरकड़ी बि न वरंदी, पूसड़ी बि न वरंदी आहे। त नबी पाक भाई फरमायो आहे त हिनखे इस्तेमालु न कयो, इहा हदीस ॿुधाईंसि खणी चईं त मूंखे कसम ज़ात जंहिंजे कब्ज़े में सिजो मां वरी तोसां न ॻाल्हाईंदुसि, चईं छो, चईं त मां तोखे नबी हदीस ॿुधाई आहे, तूं हुनखे फिटो करे वेठो फिटो करणु, तंहिं करे मुंहिंजो तोसां वास्तो एतिरी ॻाल्हि जे मथां रुगो फिंड खोखड़ीअ जी हीअं करे हीअं खणी पियो छॾे चपटीअ सां जो हुते परे पवे, नबी साईं जन फरमायो त शिकार त कोन इहो त कोन, इहो या त माण्हू जे ॾंद में लॻंदो त ॾंद खे नुक़सानु पहुचंदो, या त जेकर अखि में लॻंदो त अखि कढी विझंदो, त वरी बि ॾिठोसि त हणे थो, चईसि मां तोसां ॻाल्हाईंदुसि, एॾी सलाह असांजो ईमान मज़बूत आहे। सिधो सो माण्हू हिकिड़ो ॾिसण में थो अचे त हराम जो मुर्तकिब आहे, हराम खोर आहे, ज़रूरु का तावील करे पोइ पंहिंजे दीन खे माण्हू बचाईंदो, चवंदो त हे सबबु आहे, मन हिदायत थिए का ॾहूं या नियत ई कान्हे, रुगो ॿाहिरि माण्हुनि खे ॿुधाइण छॾे बेफ़रमान जे दिलि में इहो हूंदो आहे त सभिनी खे बेफ़रमान करियां, फर्मा बरदार जे दिलि में इहा ॻाल्हि हमेशह कान हूंदी आहे, इलाह माशा को हुजे नेक साल जो मां हिननि खे फर्मा बरदार करे छॾियां, इहा घटि हूंदी आहे। तंहिं करे असांखे पंहिंजे रब जे हुकुम ते हलणो आहे। अलाह क़ुर मोकिलियो, जानवरनि ॾे न मोकिलियईं छो त उन्हनि बि अमल न करे सघियो, मलाइकनि ॾे न मोकिलियईं उन्हनि बि अमल न करे सघियो, अलाह ख़ालिस जुदा मख़लूक पैदा कई क़ुर जे अमल लाइ, त उथी अमल कनि क़ुर ते। इन हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम व युबश्शिरुल मुमिनीन अल्लज़ीना जिन नौकरी ॾियो, जेको क़ुर शरीफ़ ते नथो हले उनखे सम्झाइण जी कोशिशि कबी, न सम्झो त छॾे ॾियोसि, न तुर्क में बसि पंहिंजो पाण ॼाणे अलाह ॼाणे, वधीक हुकूमत खे ज़ाब्तो करिणो आहे, बाक़ी माण्हुनि खे तालुकात टोड़णा आहिनि, पोइ न आहे करिणो। जेकॾहिं तव्हांखे अलहुब लिल्लाह वल बुग़्ज़ लिल्लाह, मोहबत रखणी आहे अलाह ख़ातिर, दुश्मनी रखणी आहे अलाह ख़ातिर, नफ़्स ख़ातिर दोस्ती दुश्मनी न हुजे, काफ़िर कंदो आहे कमु नफ़्स ख़ातिर, मोमिन कंदो आहे अलाह ख़ातिर, फ़र्क़ु ईमान ऐं कुफ़र में इहो आहे, काफ़िर कंदो आहे कमु नफ़्स ख़ातिर पंहिंजे नफ़्स खे राज़ी करण जे लाइ, ऐं मोमिन कंदो आहे अलाह खे राज़ी करण जे लाइ। जेकॾहिं अलाह जे राज़ी करण लाइ असांजी कंहिंसां मोहबत आहे, अलाह जे राज़ी करण लाइ कंहिंसां असांजी दुश्मनी इख़्तिलाफ़ आहे, इहो सही आहे। जेकर नफ़्स जे राज़ी करण जे लाइ त ग़लति आहे, छो त इहो काफ़िर जो कमु आहे। यदुल इंसान बिशर दुआहु बिल ख़ैर, इंसान सॾींदो आहे शर खे जहिड़ो सॾणो हूंदो आहे ख़ैर सां, जहिड़ो ख़ैर खे माण्हू सॾींदो आहे शर खे बि ईअं ई सॾींदो आहे। वकानल इंसान अजूला, इंसान ॾाढो तकिड़ो आहे, ॾाढो ग़लतिकार आहे, ॾाढियूं ग़लति ॻाल्हियूं ग़लति दावाऊं कंदो आहे। हालांकि अलाह तबारक व तआला थो फरमाए त इंसान खे एतिरी ख़बर नथी पए त मुंहिंजे लाइ ख़ैर शर कई शइ आहे, पोइ रब असां सां महिरबानी कई, ख़ैर ई ख़ैर असांजे मोकिलियईं, बरकत ई बरकत मोकिलियईं, सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर असांखे मोकिलियईं। असांखे ख़ैर शर जी ख़बर न आहे, ख़ुदा खे जेको असांजो ख़ालिक़ आहे तंहिंखे असांजी ख़ैर ऐं शर भलाई ऐं बुराई जी उन खे ख़बर आहे, हुन असांजे लाइ भलाई इन में ॾिठी त क़ुर शरीफ़ असां वटि हुजे, क़ुर जा हुकुम असां वटि हुजनि, ऐं बुराई ॾिठई इन में त इन्हनि खां बेफ़रमानी खां हुनखे बचाइजे। हाणे क़ुर शरीफ़ असां वटि मेयार आहे तरक़ीअ जो, मेयार आहे इज़त जो, मेयार आहे अलाह जे रज़ा जो। जेकर क़ुर सां असांजो वास्तो आहे त इहे सभु शयूं मिलियूं, ऐं जेकर न त का हिकिड़ी शइ न मिली अलाह का विझी वियो। दुआ करे अलाह ताला असांखां राज़ी रहे।
अव्वल खां आख़िर ताईं क़ुर शरीफ़ जो हुकुम असांखे मञणो आहे, बेफ़रमानी नाहे करणी। हिकिड़ा हूंदा आहिनि कम करण जा, ॿिया आहिनि छॾण जा। अजीब मसइलो अथव, हिकिड़ो किताब था लिखनि त हिकिड़ा कम आहिनि करण जा, उन्हनि जो सवाबु त तॾहिं मिले जॾहिं माण्हू करे। निमाज़ पढ़े त सवाबु मिले, वुज़ू करे त सवाबु मिले, कपिड़ा पाक करण जे लाइ वेहे त सवाबु मिले, धोई पाक करे निमाज़ पढ़ंदो, कंहिंखे ख़ैर ख़ैरात ॾे त सवाबु मिले, कंहिंसां चङा लफ़्ज़ ॻाल्हाए सवाबु मिले, कंहिंखे सलाह करे सवाबु मिले, हा न। कम कर त सवाबु मिले। ॿिया अहिड़ा अमल आहिनि जो न कर त सवाबु मिले। ज़िना नथो करे, चोरी नथो करे, बदमाशी नथो करे, गिला नथो करे, हरामखोरी नथो करे, सूद नथो खाए, सवाब में सवाब में आहे। हे बि हिकिड़ो मसलक आहे। छो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त साईं आख़िर न करण जे करे हुनखे छो थो सवाबु मिले? फरमायो त जेकॾहिं इहो माण्हू पुछड़ो कमु करे हा त गुनाह थिएसि की न थी सघे, गुनाह थिएसि। फरमायो त पूरो पुछड़ो कमु छॾियईं त हिन करे सवाबु थिएसि न। हदीस शरीफ़ में बि अथव, तिरमिज़ी में। त मालूम थियो त जेको नेकियुनि जो दर्जो आहे असांजो सो एॾो वॾो करियूं, इहो त थियो असांजो अमल। पर गुनाह छॾियासीं असां, इहो बि असांजो अमल आहे, तरक़ बि अमल आहे। त इथो हाणे तव्हां मोमिन जी ज़िंदगी खे ॾिसो त कीअं इबादत में आहे। हमेशह सुम्हियो पियो आहे त बि इबादत में, जागे थो त बि इबादत में, वेठो आहे बस कयूं त बि इबादत में, पंहिंजो कमु थो करे त बि इबादत में। छो त गुनाह त नथो करे, ज़िना त नथो करे, चोरी त नथो करे, बेहयाई त नथो करे, बेग़ैरती त नथो करे, अस्मत फ़रोशी त नथो करे, को नथो करे न। त करे सवाब में आहे न। छा थो करे? बनी थो करे, कुड़मत थो करे, हर थो हणे, कमु थो करे, या घर वेठो आहे पंहिंजे ख़्याल सां अलाह अलाह थो करे या नथो करे। जे करे थो त सवाबु मिलंदो, नथो करे त बि उन्हनि गुनाहनि छॾण जे करे फ़हिरिस्त गुनाहनि जी मां तव्हांखे ॿुधाई आहे। इन्हनि गुनाहनि जे छॾण जे करे हिनखे सवाबु थो मिले पियो। मोमिन जी नेकी ईमान आणण खां पोइ अलाह ताला वटि दर्जे में जारी आहे। काफ़िर माण्हू जी ज़िंदगी कुफर जे करे यकी गुनाह में जारी आहे। तोड़े गुनाह करे या न करे, बसि कुफर जो थिए त लानत मथो पई बसंदसि। मोमिन आहे त रहमत मथो पई ईंदसि। जॾहिं रहमत आई त इबादत में शामिल थियो न इहो। तंहिं करे असांखे बेफ़रमानी नाहे करणी। रुगो असां नेकीअ जा कम घणा न करियूं त न करियूं, पर बुछड़ा कम जेकर न करियूं त बि बाहिस निजात अथव। इहा मां तव्हांखे ॿी नई थो ॻाल्हि ॿुधायां अॼु, शायदि कंहिं न ॿुधाई हुजे तव्हांखे। निमाज़ जो फ़र्ज़ थो पढ़े पियो, 5 वक़्त निमाज़ जा फ़र्ज़ इहो पढ़े थो पियो, बसि ॿियो कुझु कोन थो करे। 5 वक़्त निमाज़ पढ़े थो, बसि एतिरो न। कूड़ कोन थो ॻाल्हाए, जेको ॻाल्हि पुछे सघनि ॾसे छॾे थो हीअ ॻाल्हि। कूड़ न ॻाल्हाए। हाणे कूड़ त कोन थो ॻाल्हाए मिलेसि, छो त न ॻाल्हाईंदो आहे। ज़िना नथो करे, चोरी नथो करे, बेहयाई नथो करे, बेग़ैरती नथो करे, न या ॻणींदा वञो। केतिरा कबीरा गुनाह 550 वरी अलाह मथो लिखे पियो आलूसी किताब जे अंदरि। 550 गुनाह आहिनि कबीरा। सगीरा त तंहिंखां सवाइ ला तो अधु वारा तोसां केरु ॻणे केरु ॿुधाए। हाणे इहे गुनाह सभु माण्हू छॾिया आहिनि। रुगो 5 वक़्त निमाज़ थो पढ़े, ॿिया गुनाह ई कोन थो करे पियो। इहो सभु इबादत अथसि। इन माण्हू सां केरु पुॼंदो क़यामत जे ॾींहुं? गुनाह थींदा आहिनि 2 क़िस्म। हिकिड़ा गुनाह हूंदा आहिनि जो जारी हुजनि, ॿिया गुनाह अहिड़ा आहिनि जो कर त गुनाह हुजे, न कर त बसि। हिकिड़ा अहिड़ा गुनाह आहिनि जो कर तो न कर, गुनाह जारी थी वियो त पियो लॻे। उहे इहे गुनाह आहिनि। जेको माण्हू आहे जो ज़िना जहिड़ो कमु थो करे पियो, गुनाह थियो छॾियईं थो बसि। चोरी करे आयो, इहो गुनाह थियुसि, वरी चोरी छॾियईं त बसि। अहिड़ी तरह कजे गिला कयो त गुनाह थियो, वरी बसि कीअं त बसि। ॿिया अहिड़ा गुनाह आहिनि जेके गुनाह माण्हू करे, हिकिड़ो दफ़ो चालू करे छॾे, बसि पोइ उहो यको पियो हलंदुसि। मर्द आहे, ज़ाइफ़ुनि खे मेहंदी मखणो आहे जाइज़। मर्द जेकॾहिं हथनि पेरनि खे मेहंदी मखे, गुनाह जारी अथसि। निंड पियो रहे त बि गुनाह लिखंदसि, लानत 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 लान अलाह रजुलन तानस। अलाह लानत थो करे मर्द ते जेको पाण खे मादीअ जे नमूने ते करे रंग हणे पंहिंजे हथनि खे। ॾाढी खे रंग लाहे त जाइज़ आहे। वार मथनि खे मथे खे रंग लाहे, वारनि खे इहो जाइज़ आहे। ज़ाइफ़ा खे हथनि खे पेरनि खे रंग लाहिणु जाइज़ आहे। मर्द खे हथनि पेरनि खे रंग लाहिणो कोन्हे को। हाणे इहो जेकॾहिं कंहिं माण्हू रंग लॻायो न त लान अलाह रजुलन तानस। अलाह लानत थो करे मर्द ते जेको पाण खे मादीअ मुंहुं बणाए। हाणे जागे त बि गुनाह हुजे, निंड पियल आहे, गुनाह उथे वेहे, गुनाह निमाज़ बीठो पढ़े न त बि इहो गुनाह लिखंदसि, हिनखे मेहंदी लॻल आहे, इहो गुनाह लानत जो लिखोसि। बाक़ी मुछूं बि छॾे फरमाइनि था ख़ालिफ़ यहूद व नसारा। ऐं निंड जा गुनाह थो ॿुधायां, जाग में बि गुनाह, निंड में बि गुनाह, जेकॾहिं माण्हू मुखालफ़त नथो करे त। हिकिड़ो माण्हू चोरी जा कपिड़ा पायूं सुम्हियो पियो आहे, निंड बि गुनाह त जाग बि गुनाह, उथे त बि गुनाह, वेहे त बि गुनाह, लानत पई लिख बसि। हिकिड़ो सोन जी मुंडी पाए थो छॾे पियो हथ में, यकी गुनाह अथसि, लानत पई मथो वसंदसि। वालियूं पाए छॾियईं सोन जूं, मर्द आहे, ज़ाइफ़ुनि खे जाइज़ आहे सोन। नबी साईं फरमायो आहे त इहे 2 शयूं मुंहिंजे उमत जे मथां
हाज़ान हराम अला ज़ुकिर उम्मती, मुंहिंजे मर्द उम्मत जे मथां ॿ शयूं हराम, रेशम ऐं पटु ॿई हराम। रेशम जेको कीअं जो पटु थींदो आहे ऐं सोन बि हराम। हाणे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू रेशम ऐं पटु पाए थो छॾे ऐं सोन पाए थो फिटी करे, निंड में बि गुनाह, जाग में बि गुनाह। अहिड़ी तरह हिकिड़ो माण्हू फर्ज़ु कयो का ज़ाइफ़ां खे हथ फिटी करे पाण वटि, उनजो ॾिसणो, वाइसणो, उथणो, वेहणो, जेको गुनाह में अथसि दाख़िल, निकाह सां कोन्हे को। हाणे जेको गुनाह में आहे, जे मरे त बि गुनाह में मरे, जागे त बि गुनाह में, निंड पए गुनाह में। ओ हितां लाहौर हलियो वञे न, और न पोइ वेठी अथसि न बेनिकाही, त यको गुनाह में आहे। बसि अहिड़ी हालत, हेॾी मुसीबत आहे। अदा अलाह ताला जो ख़ौफ़ करियो, रब तबारक व तआला तव्हांखे असांखे पंहिंजो ख़ौफ़ अता करे। हिन क़ुर जेके हलाल कयो आहे उहो सभु चयो असांजे लाइ हलाल आहे, क़ुर जेके हराम कयो सभु असांजे लाइ हराम आहे। इहो असांजो ईमान आहे। इन जे ख़िलाफ़ जेकॾहिं को कंदो त वॾे नुक़सान में अची वेंदो। अलाह ताला जो क़ुर पाक में फरमाए उलातुल अहमाल अजल हुन इयदा नहमल हुन, फरमाइनि था त फइन तलक़्तुम निसा, फरमायो त वल मुतल्लक़ात यतरब्बसन बिअनफुसिहिन सलासत क़ुरू, ज़ाइफ़ूं हिकिड़ियूं आहिनि जेके निकाह वारियूं आहिनि, ॿियूं ज़ाइफ़ूं आहिनि जेके बिना निकाह जे आहिनि। वल मुहसनात मिनन निसा, अलाह तो फरमाए त जेके शादी कयल ज़ाइफ़ूं आहिनि, मर्दनि सां पंहिंजनि मुड़ुसनि सां हुनजा निकाह थियल आहिनि, इहे बि तव्हां ते हराम आहिनि। हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम, जी माउ तव्हां ते हराम आहे, वो बनातुकुम, जी धीउ तव्हां ते हराम आहे। अलाह तो फरमाए जी माउ तव्हां ते हराम, धीउ तव्हां ते हराम, भाइटी तव्हां ते हराम, भाणेजी तव्हां ते हराम, मासी तव्हां ते हराम, पुफी तव्हां ते हराम, अॻुजाई तव्हां ते हराम, इहे सभु जीअं हराम आहिनि तव्हां ते, अहिड़ी तरह मोमिननि जूं जेके घर में शादी थियल ज़ाइफ़ूं अलाए किथां जूं, इहे बि सभु तव्हांजे माउनि भेनरुनि वांगुरु तव्हां ते हराम आहिनि। हाणे इहो जेको निकाह जो हक़ आहे उन मोमिन जो रहियो, तंहिं करे इहा करे आणे सघे हा, पर जेका शादी थियल ज़ाइफ़ आहे उहा कंहिं जे लाइ हलाल कान्हे का। बसि एॾो वॾो मसइलो आहे इहो। एतिरे क़दुर जो अलाह जो रसूल न हुजे, नबी हुजे न, त बि मोमिन जी घरवारी शादी नथो करे सघे। इहा ॻाल्हि आहे की न? ज़ाल थियल जो हुजे निकाह में त नबी कीअं शादी कंदो पराई ज़ाइफ़ां? जेको शरीयत जो साहिब आहे, हलाल हराम जो ॿुधाईंदड़ आहे, अहिड़ो कमु कीअं कंदो? मुमकिन ई कोन्हे इहो। अलाह ताला जो फरमाए त पोइ जेकॾहिं उन्हनि खे मुतल्लक़ात तरब्बसन बिअनफुसिहिन सलासत क़ुरू, जंहिंखे मर्दनि तलाकूं ॾिनियूं आहिनि, हाणे 3 इहे माहवारियूं वेहंदियूं, 3 महीना जॾहिं गुज़रंदा, 3 माहवारियूं जॾहिं गुज़रंदियूं, पोइ माहवारी 3 महीननि खां अॻु में गुज़री वेंदी आहे। हलाल निकाह ज़ुल्म इहो कंदुसि खरीद थो। हा पोइ आया मां वटि, हिन खां हीअं करे वरी उहो पंहिंजो ख़ुशि मिठाई मिठाई खाई हर को हलियो, मुलाक़िब छा आहे, 2 रुपया मिली विया, जान छुटी। मां वटि आया त निकाह थियो, मां तहरीर कई, ऐं जो निकाह कोन थियो। बसि हुननि छा कयो, ॿिए हिकिड़े छोकिरे सां पंहिंजे सां सौट सां शादी कराए छॾियऊं, मां फ़ौज ॾे केस ॾियारे मोकिले छॾियो। हाणे आया हिते उहा थी इंक्वायरी, फ़ौज में वरी ॿीहर मोटी हुनजी इंक्वायरी थी आहे, हुननि खे ॾिना पुलिस खे पैसा त भई असांजो निकाह थियल आहे बेटो। मां चयो तव्हां ख़्यालु न करियो, पाण ई सवलाई थींदी। अहिड़ियूं हालतूं ज़ुल्म आहिनि ईअं। जे अॻे निकाह हुजे हिकिड़े माण्हू जो त वठी निकाह कराए छॾे, 50 पर जो ज़ाइफ़ूं ईंदियूं ते निकाह कराए छॾींदा आहिनि, उन्हनि वीचारनि जा निकाह ते हुजनि, वरी हिते मथो निकाह कराए छॾे, निकाह ते निकाह। जेके माण्हू इन कचहरी में वेठा सभिनी जा निकाह चट, हाणे सॼी उमिरि उहे बि न वेठा कनि। अहिड़ी मुसीबत, पंहिंजा हलाल छो त हराम करे तव्हां, अहिड़नि माण्हुनि सां मदद करे, होॾो पढ़ो न खलव न तुरुक मयफ़जुर्क, साईं जेको तुंहिंजो फर्मा बरदार, असां हुनखे पटे उछलियो पाण खां, छॾे ॾिनोसीं उन खे, ऐं वरी निकाह जी मिठाई वेठा खाओ। ईअं कीअं थींदो? अमल वारी ज़ाइफ़ा हुजे वरी हिकिड़ो निकाह विझेसि मथो। अलाह ताला थो फरमाए उलातुल अहमाल अजल हुन इयदा नहमल हुन, हमल वारी औरतूं तॾहिं हुननि सां निकाह जाइज़ थो जॾहिं हमल पंहिंजो रखनि, वॾो हमल जो कनि। पोइ जेकॾहिं मुड़ुसु हुनजो पट ते पियो रहे ऐं हिनजो ॿारु ॼमी पियो आहे, पर पोइ मरण खां बाद ॿार ॼाओ, मुड़ुस खे पिया था विञारीनि, इहा इज़त खां हाणे आज़ादु आहे। छो त अलाह तबारक ताला मुड़ुस जे एवज़ हिनखे औलाद ॾिनी आहे, बदिलो हिनखे मिली चुको आहे, तंहिं करे सूह हिन तां लही वियो। हू मुतवफ़ा जो सूह थींदो, यानी बुरी हालत हूंदी आहे, बदहाली हूंदी आहे, 4 महीना 10 ॾींहं हुनजी इज़त हूंदी आहे। पर इहा हमल वारी औरत खे अलाह ताला वरी नेमत ॾिनी आहे पंहिंजे पेटूं, मर्द जे एवज़ में वरी हिनखे बचो ॾिनई, तंहिं करे सूह हिनजो हलियो वियो। अलाह जी नेमत ते शुकुर अथसि, बाक़ी बची इज़त, सो इज़त बि लही वई। हाणे हिते जो हिते मुड़ुसु पट ते पियो रहे निकाह करे सघे थी, हिन लाइ निकाह करे त जीअं इहो निकाह वारो माण्हू वरी हिनजी संभाल करे ख़िदमत करे, न त निधड़की मरी वेंदी न, वियाई आहे हाणे न उथी सघे न वेही सघे, काॾे वञे? तंहिं करे भली ॿिए हिकिड़े माण्हू सां निकाह करे फिटी करे, हीअ जुदा ॻाल्हि आहे त पोइ जॾहिं चाक थी तॾहिं मुड़ुस साम्हूं ॾींदी। ॻाल्हि सम्झव की न? शरीयत एतिरे क़दुरु कयो आहे।
हा साॻियूं अलाह रहम फरमाए था। ख़्यालु कजो असांजे मुआशिरे में अहिड़ा बुछड़ा कम छो था थियनि सिर्फ़ु इन जे लाइ त ॿिया माण्हू मुंहुं नथा मटनि हुन सां। पंहिंजा माइट पंहिंजा मिट पंहिंजी बिरादर चफे थी तूं जेकॾहिं असां सां नथो अचे पियो त मर्द जा मिट मर्द खां छिननि ज़ाइफ़ जा मिट ज़ाइफ़ खां छिननि कुते जहिड़ा थियनि ॿई मजाल जो वरी हरकत कनि हिकदमि सिधा थी बीहनि त हाणे जेके वारा चओ तीअं कयूं उन्हनि सां उथणु वेहणु खाइणु पीअणु सॼो गॾु यहूदियुनि जे आलमनि वांगुरु यहूदी बिरादर वांगुरु बसि पोइ उहो बि ख़ुशि हूंदा चवंदा त कहिड़ी परवाह असांखे को न मञे त न मञे असांजी बिरादर असांखे गॾु आहे भत में बिरादरी में भाई पीउ में दोस्ती में ख़ैर में ख़ैरात में शादीअ में ग़मीअ में बीमारीअ जे पुछा गछा में इहे सभु असां मिट माइट गॾिया पिया आहिनि होॾो कूड़ पिया हणनि राति जो त न खलो न तुर इहो कूड़ न आहे हाणे भला हेतिरे में कूड़ ख़ुदा सां कूड़ ॿाहिरि हुन सां बाने सां सचु ख़ुदा सां माण्हू सचो हुजे बाने सां कूड़ थिए त न थिए अलाह ताला फज़ल करे अलाह ताला क़ुर असांखे मोकिलियो माण्हुनि ॾे चई त मां तव्हां माण्हू क़ुर सां मोकिलियो तव्हां ॾे छो त गॾहनि बि क़ुर ते अमल न कयो मलायक त मुक़दस आहे उन्हनि बि वीचारा न अमल करे सघियो हुननि ते त मोहर ई लॻल कान्हे हिन मर्द जी न औरत जी कीअं कनि क़ुर ते अमल गॾहनि हैवाननि कुतनि ॿिलनि इन्हनि ॾे क़ुर न मोकिली क़ुर मोकिली असां ॾे पोइ केतिरा माण्हू वरी अहिड़ा थिया जो इंसानी मुआशिरे मां निकिरी क़ुर खे छॾण जे लाइ वञी गॾहनि कुतनि ॿिलनि सूरनि सां वञी गॾिजी बीठा चयोसीं जीअं उन्हनि ते क़ुर कोन्हे तीअं असां ते बि कोन्हे हा ईअं थो बिल्कुलु पंहिंजी इंसानियत छॾे विया केतिरा माण्हू गिदड़ आहे न आनो छॾे न कुकुड़ छॾे अहिड़ा माण्हू केतिरा जो आनो छॾे न कुकुड़ छॾे कामोरा हूंदई त हाकिम हूंदई खयूं हलिया वेंदा बघड़ा शींहं आहे त कंहिंजी मेह फाड़े कजे ॻऊं चट करे कजे उठ ते भाउ हे बि ईअं ई उठ जहिड़ियूं क़ीमतूं मेहूं ॻऊं सूबेदारनि वटि ॿधियूं बीठियूं हूंदियूं आहिनि डिप्टियुनि वटि कलेक्टर वटि परायूं ग़रीबनि जी मेहूं रुशवा जे अंदरि इहे बि शींहं जे कतार में बीठा अचनि जो हाथी त माण्हुनि जा घर टरायूं हलिया वञनि तॾहिं अलाह ताला जंगल में रखी छॾियो आहे जंहिंजी पुॼनि जाइ ड्राहिनि जंहिंजी पुॼनि मन ड्राहिनि हथनि वांगुरु ते बाही आणींदा इहे हथनि जी सूर में मर्दनि ऐं औरतुनि में अचे नाच पवे जीअं भोला नचंदा आहिनि भोलियूं नचंदियूं बांदर टिप ॾींदा आहिनि मर्द ऐं औरतूं पिया टिप ॾियनि आवाज़ करे किकराट कनि आख़िर इंसानियत आई आहे जंहिं ज़ाइफ़ां जो क़ुर अलाह ताला खे नापसंदि आहे ॾाढियां निमाज़ में ॼण उघाड़ी थी पई चएसि थो अलाह त इहो बूथ ते थी निमाज़ थो थिए त क़ुर ॾाढिया जो पढ़ियो जे क़ुर ख़ुदा खे न आहे ज़ाइफ़ां जो पसंदि त राग रूप गाना ख़ुदा खे कीअं पसंदि ईंदा सफ़ा हराम वरी उन मुआशिरे में वञी भत धत खाई पी मुबारकूं हुननि खे ॾेई हलियो आहे चई छा आहे भई वियासीं बिरादरी आहे छा कयूं बिरादरी आहे अड़े हुननि जो हेतिरो कारो मुंहुं कयो पंहिंजो चईसीं छा कयूं बिरादरी आहे हे हुननि जो पंहिंजे हिकिड़ो हथु कयो कारो त तो जो वञी हुननि सां पंहिंजो हथु मिलाए त तुंहिंजो हथु बि कारो थियो न हिकिड़े जो हथु कारो तए हिते हाणे तूं जो हुन सां हथु मिलाईंदे पंहिंजो तुंहिंजो अछो हथु मिलाईंदे त हथु तुंहिंजो बि कारो थी पवंदो न उन घुमायो मुंहं ते त तो बि घुमायो मुंहं ते आख़िर इहा सियाणप कहिड़े कम जी ईंदी अलाह सां सियाणप अलाह जे रसूल सां सियाणप सचाई कमु ईंदी सियाणप कमु न ईंदी अलाह सां सचाई अलाह जे रसूल सां सचाई क़ुर सां सचाई फरमाए थो अलाह ताला क़ुर पाक में या अयुन्नास तक़ुल्लाह व कूनू मअ सादिक़ीन ऐं इंसानो अलाह जो लिहाज़ रखियो सचनि सां गॾु रहो सचनि सां साथ ॾियो भोलनि वांगुरु पिया नचंदे टपंदे भोलनि जे कतार में बीठा ॿिया वरी अहिड़ा जो बेग़ैरती जी हद न आहे बसि बेग़ैरती जी हद न आहे बसि छा चवां सूअर खे पंहिंजे उन जे वक़्त में मादीअ जे जुफ़्त जे वक़्त में अचे ॿिया बि कत थींदी आहे जीअं कुतनि जी कत पर कुता पाण में विढ़ंदा आहिनि सूअर न विढ़ंदा आहिनि हिक ॿिए खे बीठो हुननि खे ॿूथ मिलाईंदो ख़ुशी पियो हुननि सां बीठो कंदो हे बि मां बि गॾु आहियां तव्हां सां हे सूअर जी हालत इहा आहे केतिरा माण्हू पंहिंजे उन घरनि जे अंदरि अहिड़ी सूअर जहिड़ी बेग़ैरती था रखनि पिया वड़ा वड़ा जेके अमीर था ॾिसो पिया ऐं जेके मोटर नौकारनि ते भॼंदे नज़र ईंदा अथनि कॾहिं टोपला हूंदा अथनि कॾहिं मथे उघाड़ा इहे अक्सर बेग़ैरत आहिनि हरनि हिननि जी होटल में त रुलंदियूं हुन सां नचंदी बीठी हुन सां नचंदी बीठी कॾहिं कार्टर सां कॾहिं कहिड़े सां कॾहिं कहिड़े सां नचंदी बेग़ैरत सूअरनि जहिड़ा ज़िंदगीअ दुनिया जे में हाणे इन्हनि माण्हुनि ॾे क़ुर छो अचे क़ुर आयो माण्हुनि ॾे करे सूअरनि ॾे आयो आहे क़ुर आयो माण्हुनि ॾे करे भोलनि ॾे आयो आहे क़ुर आयो माण्हुनि ॾे करे गिदड़नि ॾे आयो आहे क़ुर आयो माण्हुनि ॾे करे बघड़नि ॾे आयो आहे क़ुर आयो माण्हुनि ॾे करे हाथियुनि ॾे आयो आहे क़ुर इंसाननि ॾे आयो आहे इहे निकिरी विया इंसान अलाह फरमाए थो उलाइका कल अनआम बल हुम अज़ल सबीला इहे जानवर आहिनि न जानवरनि जी बेइज़ती मां न कंदुसि बल अज़ल सबीला अञा बदतरीन गुमराह आहिनि इहे ख़ुदा सूअर जी बि बेइज़ती थो सम्झे जे करे इन खे सूअर जे कतार में बीहारे चए थो न अञा बदतर आहे छो त सूअर जो त वज़ीफ़ो इहो आहे न हिन जो त वज़ीफ़ो इहो कोन हुयो त इंसान हो जेको पंहिंजो वज़ीफ़ो विञाईंदो जेको पंहिंजी इज़त विञाईंदो उहो बदकार थियो न सूअर पंहिंजी इज़त कान विञाई आहे तोणे बेग़ैरत आहे हुनजी इज़त एतिरी आहे न भोले इज़त कान विञाई आहे टपा नचा ॾेई वेचारा कढी मां ॿारनि जो वलर पोइ थो लॻाए भोले पंहिंजी इज़त न विञाई आहे माण्हू इज़त पंहिंजी विञाई आहे
घोड़े गॾु पंहिंजी इज़त करण में उन्हनि जी आहे ई इज़त एतिरी माण्हू जो उन्हनि जहिड़ो थी पीअंदो हैवान त पोइ कहिड़ी इज़त आहे माण्हू जी। अलाह फरमाए थो उलाइक कल अनाम बल हुम अदल सबीला, जानवरनि जहिड़ा आहिनि। पोइ चए थो ईअं बि चवणु सही न आहे। अलाह ताला रद्द थो करे उनखे। पोइ कलाम उहो बि सही अथसि हे बि सही अथसि, पर पोइ अञा रद्द थो करे त जीअं महसूसु थिए माण्हुनि खे बल हुम अदल सबीला, अञा गुमराह हो पंहिंजे रस्ते में पूरा आहिनि। हिन इंसानी रस्तो छॾे जानवरनि जो रस्तो इस्तेमालु कयो, जानवरनि पंहिंजो हैवानी रस्तो न छॾियो, तंहिं करे उहे हक़ ते हिन ना कढिया। इन हैवानियत में बि ना हक़ ते आहे। माण्हू खे क़ुर जे ॿुधण खां पोइ जेकॾहिं ज़िंदगी में फेरो न आयो न, ख़तरो करे ईमान जो। क़ुर थो ॿुधे पोइ फेरो न आयुसि, सुबुह असांजो उथे त दिलि खे जाचे ॾिसे त या जेको मां क़ुर राति ॿुधो उनजो असरु मुंहिंजे क़ल्ब ते आहे कोन्हे। घर खे विझे माकोड़ा कननि में, पोइ मथो ॾी अथसि ॻंढे त जे ॿीहर पोख ते न अचे, पोइ ज़ोर सां छंडे छंडे कनि ऐं छॾाए वेंदो आहे, पोइ माकोड़ा निकिरी वेंदा आहिनि, पोइ ख़ुशि वरी साॻियो अचे पोख में बीह रहे। ईअं कन छंडे पोइ माण्हू बसि ओड़े जहिड़ो फ़र्क़ु महसूसु करिणो आहे। क़ुर ॿुधण खां बाद फ़र्क़ु महसूसु करिणो आहे, आया मुंहिंजे अंदरि तब्दील आई की न आई, पिछे माने रही की न रही। जे न रही त पोइ ख़ैरु कोन्हे साईं ईमान जो। अलाह करे छल असांजो ईमान सलामत रहे। अलाह ताला थो फरमाए कुल शइ फसलनाहु तफ़सीला, असां क़ुर जे अंदरि सभु शइ तफ़सील करे ॿुधायो आहे। कुल इंसान अलज़मनाहु ताइरहु फी उनुक़िही, हर हिकु इंसान खे गर्दन में पंहिंजे में अमल विधो आहे जो लड़कंदुसि पोइ क़यामत जे ॾींहुं। हर कंहिंखे अमल गर्दन में हूंदा। हा, पर इहो त अमल गर्दन में थियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस बयानु फरमाइनि त मूंखे हिकिड़े माण्हू ॾिसण में आया जो मर्दनि जे निड़नि ते औरतुनि जो अंगु लॻल, औरतुनि जे निड़नि ते मर्दनि जो अंगु चिंबड़ियल, ऐं उहो गंद पियो मथां बूथ ते हारजे। पुछियुमि त हे छा आहे? चयोसि इहे ज़ानी मर्द ऐं औरतूं आहिनि, हाणे यको इहो अज़ाब अथनि। सभु चयो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंब। मर्द वरी जेकॾहिं मर्दनि में मुहकारो कनि तिन जे लाइ त हिते क़ुर में सज़ा ई कान्हे। अञा जेकॾहिं ज़ानी मर्द ऐं औरत हुजे उनजे लाइ सज़ा आहे। कीअं त जेकॾहिं कुंवारा मर्द ऐं औरतूं आहिनि त 100 लकड़ हणनि, ऐं जेकॾहिं शादीशुदा आहे कोई हिकिड़ो ॿिन्ही मां या ॿई त पोइ वरी उन्हनि खे मौत जी सज़ा आहे। हे आहे क़ुर जो फ़ैसिलो। मारे छॾियो शेख व शेख फर्ज मुहमा नकाल में अलाह जो अज़ाब आहे उन्हनि खे, सज़ा अची वई पूरी थी वई। पर जेकॾहिं मर्द मर्द सां मुक़ररु थो करे न, तंहिंजी क़ुर में सज़ा अलाह ताला मुक़ररु न कई। छो त इन एॾो गुनाह कयो आहे, एॾो गुनाह आहे जो दुनिया जे अंदरि इन गुनाह जी सज़ा मापी नथी सघे। अलाह तबारक व तआला आख़िरत में हुनजे लाइ सज़ा मुक़ररु करे छॾी आहे। उते ॾींदुसि, हिन जहान में मापे नथी, केॾी बि सज़ा ॾियोसि। इमाम साहिब हुन फरमाए थो त हिनखे तमामु वॾो वणु हुजे, उन ते चाढ़े ऐं पोइ मथां उछलियोसि, हेठो बि तीर हणोसि, माड़ीअ तां हेठि उछलियो, जीअं हेठि अचे किरे त जीअं हुनखे जुगाॾो भॼे। फरमाइनि था त जबल जे चोटीअ ते चाढ़े ऐं रिड़काए फिटी करे त थेड़ खाईंदो, ॿधी छॾियोसीं गोल करे, थेड़ खाईंदो 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 रतो वेठि थी अचे, कंधु भॼेसि किरे। पर वरी बि चए थो त बि अञा अज़ाब हुनजो आख़िरत जो कोन लथो। ज़ानीअ खे जेकॾहिं संसार करे, ज़ानी हिकिड़ो मर्द आहे, औरत आहे हिकिड़ी, ऐं शादीशुदा माण्हू आहे, ज़िना जो कमु थी पियो, अलाह न करे छॾ मुस्लमाननि में थी, ईअं अलाह न करे। मां इहा दुआ थो घुरां, पर तव्हांखे मसइलो थो ॿुधायां त पोइ जॾहिं हुननि खे सज़ा लॻी वई त बसि हिकिड़ो मर्द आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माइज़ असलमी जी तहिरनी या रसूलुल्लाह तहिरनी, चई मूंखे पाक कजाए पाक कजाए। सहाबा किराम एॾा शानदार आहे, छह गुनाह थिया आहिनि कुल नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि ज़माने में। पाक कजाए मूंखे पाक कजाए, गुनाहनि मूंखां एॾी बेज़ारी। आयो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फरमायो त छा आहे मालक? चई ज़नैत। मां हुअसि ज़िना, ज़िना छाखे चइबी आहे? हेॾे खणी मुंहुं कयूं हाली त वरी फिरी आयो, चई साईं ज़लम त अला नफ़्सी ज़नैत, वरी हेॾे मुंहुं खणी कयूं फिरी, वरी हेॾे आयो त हेॾो 4 दफ़ा एराज़ फरमायूं, मुंहुं मोड़ कयूं, ॼण 4 शायदि थी वियूं। फरमायो मां हुअसि ज़िना, ज़िना छाखे चइबो आहे? तो शायदि हथु लाथो हूंदो, भागुर भागुर खणी पातो हूंदी, छॾ बाबा जिंद वञ हलियो, ईअं पिया चवनिसि। त जंहिं वञी तौबा करे, मतिलबु इहो अची त न साईं मूंखे पाक करे, मूंखे छॾियो न मूंखे पाक करियो। एॾो बेज़ार थी वियो पाण खां, पंहिंजे गुनाह खां। पोइ फरमायोसि, पोइ ॻाल्हि की सॼी, पोइ फरमायो वञी मारियोसि। पोइ जो वञी धक हयूं त धक आख़िर इंसान खे तंग कयो, पथर सां पिया हणनि धक, वरी भॻो, हुन धकर जॾहिं तंग कयुसि त भॻो। इक़रार हो थिए न हुनजो, बसि को शायदि त मथां कोन हो वीचारे ते, भॻो जो त माण्हू पियासीं डोड़ाए पियो। आख़िर को हिकिड़े हंधि को वॾो वॾो उठ जो पियो, जंग जो हणी वीचारे खे मारे थो। बसि कमु पूरो करिणो हो, एतिरो हुनखे मारणो त हुयो। नबी साईं फरमायो मारियोसि पथर हणी। पोइ जॾहिं मोटी आया त चयोसीं माए वठी भॻो,
हला तरक तूं ऐं छॾे छो न भॼी वियो त छॾे वियो त भॼी वञे चईसीं पोइ फलाणे आयो सोचे धकु हईंसि फरमाए लक़द ताब तौबतन मां वसियत फी समावात वलनि हेॾी हिन तोबह कई जो हिन ज़मीन खां आसमान ते जेको पोर आहे न एॾी तोबह कई जो न पई मापे हिते वधी वई तोबह हुनजी तंहिं करे छो न छॾे ॾिनोसि मालूम थियो त इन्हनि गुनाहनि जे लाइ बि बदिलो दुनिया में आहे चोरीअ जे लाइ बदिलो आहे त चोर जो हथु कपियो ज़िना जो बदिलो आहे त मारे छॾियो कुंवारो माण्हू त 100 लकड़ो हणो शराबिया त 80 लकड़ो हणो इहे आहिनि कानूनी गुनाह जिन जूं सज़ाऊं पर इहा जेका मर्द जो कारो मुंहुं आहे न सो मर्द जे कारे मुंहं जे लाइ हिन दुनिया जे अंदरि सज़ा कान्हे जेतिरियूं सज़ाऊं ॾियो सभु घटि अलाह वरी जुदा आख़िरत में सज़ा रखी आहे हुनजी अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे बख़्शे नथो सघिजे मुस्लमान अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे बख़्शे नथो सघे ऐं मुआशिरे में अहिड़ी ग़लती थी वञे त हिकदमि हुन जे लाइ क़दम खणणु घुरिजे ईअं न थिए त ठहे वञी धूड़ पाए वरी हुन सां मिलो ॻाल्हाइणु ॿोलाइणु ख़ुशि था ईअं न थिए तॾहिं त अलाह ताला फरमाए हर हिकु इंसान खे गर्दन में पियल हूंदो घटि जेको कंहिं माण्हू जे घर ॾे रुॻो ॾिसे थो कंहिं ज़ाइफ़ां ते रुॻो नज़र थो करे इहो सभु फी हिल आनो को फरमाइनि था त सीहो रिजाए अखियुनि में पर्टींदसि जेको माण्हू कंहिं ज़ाइफ़ां ते रुॻो नज़र थो करे ऐं जेकॾहिं कंहिंजी को गिला थो वेही ॿुधे समाऊन लिल कज़िब अकालून लिल सुहत अलाह क़ुर में फरमाए थो त गिला ॿुधंदड़ ऐं हराम खाईंदड़ जेके गिला ॿुधंदड़ आहिनि इहो सभु फी उज़नहिल आनो को फरमाइनि था त हुनजे कननि में सीहो परटे भरे वेंदो अंदरि गरम सीहो कंहिंजे कन में विझो त सही रिजाए अहिड़ी हालत बुरी समाऊन लिल कज़िब अकालून लिल सुहत हराम खाईंदड़ कननि खे बि हराम खाराईंदड़ पेट खे बि हराम खाराईंदड़ अलाह ताला से रहम फरमाए अदा क़ुर शरीफ़ असां इंसाननि ॾे आयो आहे क़ुर हैवाननि ॾे कोन आयो आहे जेको क़ुर खे छॾींदो अलाह ताला फरमाए थो त हैवाननि जी मां बेइज़ती न कंदुसि हैवाननि खां बि ज़लील तरीन बदतरीन शख़्स आहे उहो भल त वॾेरो हुजे भल त अमीर हुजे भल त हाकिम हुजे भल त चीफ मार्शल आहे पर अलाह ताला हुन सूरनि खां बदतर थो करे जे क़ुर खे छॾी त पर जेकॾहिं हिकिड़ो ग़रीब आहे चोड़ो आहे हिकिड़ो ईअं मलेच्छो आहे गंदो मेरो आहे मन में सालिह मिन ज़करिन औ उनसा वहो मोमिन फल नुहयियन्नहु हयातन तय्यबा वल नजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यामलून मर्द हुजे त औरत हुजे जेको बि नेकीअ जो कमु करे ईमान शर्त आहे ईमान अथसि नेकीअ जो कमु करे थो फल नुहयियन्नहु हयातन तय्यबा असां हुनखे हयाती बख़्शीदासीं बहितरीन तय्यब हयाती दुनिया जे अंदरि बि ख़ुशि गुज़ारींदो अलाह सां राज़ी हूंदो आख़िरत क़बर में बि ख़ुशि गुज़ारींदो हशर में ख़ुशि गुज़ारींदो पुरसरात ते ख़ुशि गुज़ारींदो जन्नत में आराम सां पहुचंदो नबी जी शफ़ाअत खे हासिल कंदो सलामुन तिब्तुम फदखुलूहा ख़ालिदीन अलाह जो सलाम ईंदो ख़ुशि रहो हमेशह रहो मुंहिंजो सलाम आहे तव्हांखे इहा माण्हू खे ज़िंदगी नथी वणे नफ़्स जे चवण ते शैतान जे शरारत ते बुछड़नि कमनि में माण्हू काए पए अलाह ताला असांखे हिन हयाती में जीअरे जहान में तौबा जो मौक़ो अथव हा तौबा बि वॾी शइ आहे जेको गुनाहनि खां तौबा थो करे गुनाह ॿिया हलिया जेकॾहिं ग़लती आहे त हुनखे ग़लती खे छॾे ॾे बुछड़ाई आहे त हुन बुछड़ाई खे छॾे ॾे जेकॾहिं हिकु गुनाह थियल आहे त हुन खां तौबा करे अलाह ताला थो फरमाए नबी पाक थो फरमाए अलाह जो रसूल फरमाए थो त ताइब मिन ज़ंब कम अलाह ज़ंब लहू ॼण गुनाह कोन्हे बसि अलाह ताला हुनजे गुनाह अमल नामे खे दुआरे पिटी कंदो चवंदो मुंहिंजे हिन नबी जे उम्मत जो अमल नामो धोई छॾियो क़यामत ॾींहुं मथां शर्मिसार थिए माण्हू हिन जे बदअमली खे ॾिसी चवंदा त तूं बि अहिड़ो चङो मुड़ुसु आहीं लिखिया पिया थी पर लिखो आयल थी तौबा कई थी अलाह फरमाईंदो क़यामत ॾींहुं जॾहिं चवंदो हा मुक़रउ किताबी आहे अचो मुंहिंजो अमल नामो पढ़ो पोइ जो खोले पढ़ंदसि त लीक ॾिनल जो रक़म थिए त हर को पढ़ंदो न लीक ॾिनल रक़म हर को पढ़ी सघंदो आहे अलाह ताला हुनखे दुआरे छॾींदो त दोस्त जी शर्मिसार न थिए उते नवां अमल चङा लिखी छॾियोसि था ॼण त पना ई नवां अहिड़ो अलाह सतार फरमाए त उन माण्हू जो ईमान बि ज़ायो थी वियो जो माण्हू गुनाह करे थो अलाह हुनखे वरी बि अलाह एॾो महिरबानी आहे जो पंहिंजे सतारी चादर में ढकेसि थो पर उहो बेहया वरी हुनखे ॿुधाईंदो हुनखे ॿुधाईंदो पोइ अलाह जे सतारी जी चादर खे फाड़े चाक करे त निकिरे अहिड़ो बेहया शख़्स त मन जीअं अलाह ताला फरमाए माना तौबा करे त खणी होॾे मां ढके थोमांसि वरी आख़िरत में बि ढके छॾियांसि दुनिया में ढके थोमांसि आख़िरत में ढके छॾियांसि दुनिया में हिन जे गुनाह जी कंहिंखे ख़बर कान्हे आख़िरत में बि अमल नाम साफ़ करे छॾियांसि कंहिंखे ख़बर न पए मां बानो तौबा की मामिलो साफ़ सभु चयो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व तूबु इलैह अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व तूबु अलाह ताला तो नुख़रिज लहू यौमल क़ियामत किताबन यल्क़ाहु मनशूरा अमल नामो हुनखे ॾींदासीं खुलियल अचे मिलंदो हथ में इक़रा किताबक कफ़ा बिनफ़्सिकल यौमा अलैका हसीबा हे पंहिंजो दफ़्तर पढ़ो तुंहिंजे हिसाब जे लाइ इहो काफ़ी आहे
मन इत्तदा फइन्नमा यहतदी लिनफ्से, जेको हिदायत थो वठे पंहिंजे नफ़्स जे लाइ हिदायत थो वठे, अॻे में नफ़ो हिनखे पाण खे थींदो। अलाह वटि इज़त वारो, मोमिन इज़त वारो, पंहिंजे नफ़्स वटि ख़ुदि इज़त वारो, उहो उन माण्हू जो नफ़्स बि ज़लील अथव जेको गुनाहनि में गिरफ़्तार आहे, नफ़्स ख़ुदि हुनखे लानत कंदो आहे त मलून तूं गुनाह कया आहिनि जो मूंखे बि तिबाह करे छॾियो अथई। वमन दल फइन्नमा यदिल्लु अलैहा, जेको गुमराह थींदो बुरा भला पंहिंजे नफ़्स ते विझंदो। भला तजुर्बा ज़रूरतूं विझण उखरा, कोई कंहिंजो गुनाह न खणंदो, हर हिकिड़ो पंहिंजे ढंग सां पातल हूंदो। वमा कुन्ना मुअज़्ज़िबीन हत्ता नबअस रसूला, अलाह त फरमाए अज़ाब ईअं न मोकिलींदासीं उन मुल्क ते। आम मुल्क में गुनाह थी वियो, वॾेरा बि गुनाह वारा, हारी बि गुनाह वारा, नारी बि गुनाह वारा, बाज़ारी बि गुनाह वारा, सभु गुनाह वारा थी विया। हाणे अलाह ताला फरमाए इन मुल्क ते बादशाह खां वठी वज़ीरनि खां वठी अमीरनि वकीलनि फ़क़ीरनि खां वठी सभिनी में जुर्म 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 थी वियो। ॾिस के नशाई के भंगोरा के कहिड़ी हालत में के काठियूं फोड़ियूं, हुनजे पाड़ में सॼो कयूं बीठा आहिनि, के ताबूत ठाहे हुनजे ख़ुदा मिनतूं घुरनि, ईअं मुल्क जे अंदरि तिबाही अची वई आहे बेफ़रमानी जी। अलाह फरमाए ईअं अज़ाब न मोकिलींदा आहियूं, कॾहिं मोकिलींदा आहियूं अज़ाब? हत्ता नबअस रसूला, जेसिताईं असां पंहिंजो कासिद मोकिलियूं, कासिद अची मुंहिंजो क़ुर ॿुधाईंदो, उन्हनि खे गुनाह खां झलींदो ऐं रोकींदो। वैज़ा अरदना अन नुहलिक क़रियतन अमरना मुतरफीहा, उतां जा इज़त वारा माण्हू, उतां जा वॾेरा माण्हू, उन्हनि जा सखर माण्हू, पाड़े जा चङा माण्हू, उन्हनि सभिनी वटि क़ुर मोकिलींदासीं, शरीयत मोकिलींदासीं। अमरना बुखारी थो चए त अमरना माना अरसलना अमरत शरीयत ते तफ़सीर करे हिनजो अमरना जो माना शरीयत जो अमर उन्हनि मोकिलींदासीं। उतां जा जेके